रमजान मुबारक जो महीनो जंहिंमें शैतान बंद लगा पिया आहिनि तोखे शराब केर थो प्यारे, शैतान बंद लगा पिया आहिनि, जहन्नम जा दरवाजा बंद लगा पिया आहिनि, तोखां बदमाशू केर थो कराए, तोखां जहिड़ा फितना फसाद केर थो कराए। शैतान जे मथां लानताणो ॾियण खां पहिरियों जेको तुंहिंजे अंदर में खुबुस आहे उन पलीत खे परख। जे मुझे दिलबर अब्दुल जीलानी घोट फरमायो त मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु, जंहिं पंहिंजे नफ्स खे सुञातो उन ई पंहिंजे रब खे सुञातो। ऐं ईमान वारा पंहिंजे ज़ालिमन दुश्मन खे सुञाण। खुदा ऐं मुस्तफ़ा सां नातो छिन न, खुदा ऐं मुस्तफ़ा सां नातो गंढ, नातो ईअं कोन गंढबो जो दुनिया खे ॾेखारण जे लाइ रस्मन शरीक थी, न न, खुदा ऐं मुस्तफ़ा सां नीह वारो नातो गंढ त ख़बर पवई। अल्लाह ऐलान कंदो आ, ऐ इंसान मां अल्लाह तोखे पंहिंजे इबादत जे वास्ते पैदा कयो आ। मुझो महबूब मदीने जो मीर भी आहे त इंसान इबादत त खुदा जी करे रहियो आ, लेकिन कसरत सां इबादत करे रहियो आ, छो त अल्लाह जो फरमान आ त मां बाना पैदा ही तोखे इन जे लाइ कयो आ। लेकिन खालिक कायनात हुअण जे बावजूद अल्लाह जे ज़ात खे पंहिंजे महबूब सां प्यार आ। उन प्यार जी इंतहा कंदे पंहिंजे महबूब खे रब फरमाईंदो आ, ओ मुंहिंजा दिलबर सॼी रात न जाग, रात जो कुछ हिस्सो जाग, कुछ हिस्सो मुझा पुनल तू आराम कर, मां अल्लाह जो तोखे ही फरमाना। होड़ा मुझे अल्लाह मुझे महबूब सां पंहिंजे मोहब्बत जो इज़हार फरमायो। हेॾां वरी मुझे महबूब मदीने जे मीर पंहिंजे उम्मत सां मोहब्बत जो इज़हार फरमायो। खुदा के पंहिंजो महबूब प्यारो आ, मुझे महबूब के पंहिंजी उम्मत प्यारी आ। ओ मुझा दोस्त केतिरियूं हदीसे मुबारक में निहार त मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम बार बार फरमायो, मुझे आका फरमायो मुझी उम्मत तेसी खैर ते हूंदी जेसि इफ्तारी करण में देर न कंदी। एक हदीस में मुझे आका फरमायो, जेकॾहिं खाधे पीते जो थां तव्हांजे हथ में आ, इफ्तारी जो टाइम थी वियो आ, अज़ान अल्लाह अकबर जो आवाज तव्हांजे कन में अची वियो आ, मुझे मदीने जे मीर फरमायो इन थां खे हेठि न रखो, भले जो तव्हां दस्तरखान जे मथां बीठा हो, हेठि न रखो, इन थां मां इते जो इते खाओ, ज़रूरत पूरी करे बाद में थां हेठि रखो। ही छाहे? मुझे आका जो पंहिंजे उम्मत सां प्यार। सहरी जे टाइम ते मुझो महबूब मदीने जो मीर पंहिंजे सहाबा के सॾे फरमाईंदो आ, अचो सहरी खाओ, सहरी खाइण में बरकत आ। ये सब कुछ छाए मुझा दोस्त अजीज, हे मुझे आका जो पंहिंजे उम्मत सां प्यार आ। हिक दफ़े मुझे महबूब मदीने जो सहाबी रसूल मुझे आका जो गुलाम उन महसूस कयो त मुझो महबूब कसरत सां रोजा पियो रखे। हुन ई महसूस कयो त मुझो महबूब सॼो ॾींहुं हो रोजे में आ। रात जे टाइम ते उन महसूस कयो त मुझो दिलबर सॼी सॼी रात जागी रहियो आ। हुन पंहिंजे दिल में अज़म कयो आ त हाणे अॼु खां वठी मां भी ॾींहंनि जा ॾींहं रोजा रखंदुमि, रातियुनि जूं रातियूं जागी पंहिंजे प्रिय जी पचार कंदुम, पंहिंजे दिलबर जी सुन्नत अदा कंदुम। जीअं उन मुझे महबूब जे गुलाम इहो अमल शुरू कयो आ, कुर्बान वञा कमली वारे लजपाल जे मथां सॾ करे फरमाइनि था, ओ अमरो बिनास हेॾे आ, अची वियो आ। जी मुंहिंजा दिलबर मुंहिंजा महबूब पुछनि था, ॾे ख़बर तो ॾींहंनि जा ॾींहं रोज़ा रखण शुरू कया आहिनि? हा मुंहिंजा महबूब रातियुनि जूं रातियूं तो इबादत शुरू कई आ। हा मुंहिंजा महबूब छो थो ईअं करी? ओ मुंहिंजा महबूब जॾहिं मूं ॾिठो त मुंहिंजो महबूब दिलबर मदीने जो मीर ॾींहंनि जा ॾींहं रोज़ा पियो रखे, मूं भी रखण शुरू कया, रातियुनि जूं रातियूं इबादत पियो करे, मूं भी करण शुरू कई। मुंहिंजे आका फरमायो, खबरदार थी हमेशा पंहिंजे पाण खे रोज़े में न रख। मुंहिंजे आका फरमायो, घणे खां घणा रोज़ा रखण थो चाहीं,
त रमज़ान खां सवा हर महीने में 3 रोज़ा रखण तुंहिंजो कम आ। सॼे साल जे रोज़न जो सवाब ॾियण मुंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात जो कम आ। ई छा आहे? ही उम्मत सां प्यार आ। ही उम्मत सां प्यार आ मुंहिंजे महबूब जो मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मत के मुशक्क़त में बर्दाश्त नथो करे सघे। जीअं अल्लाह पंहिंजे महबूब के मुशक्क़त में बर्दाश्त नथो करे, तीअं मुंहिंजो महबूब भी पंहिंजे उम्मत के मुशक्क़त में बर्दाश्त नथो करे। ऐं अल्लाह जा बाना इहो ई सबब आहे जो मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं रात जे इंतजार में वेठा आहियूं, जंहिं रात जे इंतजार में जागण जूं तैयारियूं पिया कयूं, कॾहिं तव्हां सां गौर कयो आहे इहा रात अल्लाह पाण ई ॾिनी आहे मुंहिंजे महबूब ॾिनी। ईमान वारा गौर त कर, केड़ी दुनिया जे रस्मुन में अड़जी वयो आ मुसलमान, केड़ी दुनिया जे जफन में अड़जी वयो आ। पंहिंजे पुनल खां सवा बेवफा दुनिया सां प्यार करे पंहिंजी हीअ दुनिया भी विञायूं पिया, हूअ दुनिया भी विञायूं पिया। हिकिड़े पुनल सां प्यार कर त हिते भी बेड़ो पार त हुते भी बेड़ो पार। मुझे महबूब आका जो पंहिंजे उम्मत सां प्यार त निहार। मुझे दिल पर रहमत लिल आलमीन जे साम्हूं उन कौम जी गाल्हि कई वई जन जूं उम्रियूं तमाम कुशादियूं हुयूं, अक्सर इबादत में गुजारे अल्लाह के राजी कंदा हुया। मुझे आका के उन वक्त केर याद आयो। सच्चाई सां सोच त सही, तो कंहिंखे विसारियो आहे दोस्त? ईमानदारी सां पंहिंजो फैसलो कर। मिटन के भी कोन विसारियो थई, सद भत में उन्हनि सां गॾु। दोस्तन के भी कोन विसारियो थई, सद भत में उन्हनि सां गॾु। ओड़े पाड़े के भी कोन विसारियो थई, दुखीअ सुखीअ में उन सां गॾु। पैसा न थई त कर्ज़ खणी भी सद भरिया छो मता दोस्त रुसी वञे। दोस्तन के भी न विसारियई, मिटन के भी न विसारियई। विसारियो कंहिंखे थई? हिकिड़ो खुदा के ॿियो दिलबर मुस्तफ़ा के। आए है वाह मुसलमान तुंहिंजी मुसलमानी, वाह मुसलमान तुंहिंजी मुसलमानी। मिटन के भी नथो विसारी त मता मिट नाराज थी वञे, ॾुखियो थो गुज़रई। दोस्तन के भी नथो विसारी मता दोस्त नाराज थी वञे, ॾुखियो थो गुज़रई। लेकिन खुदा जो सॾु थो थिए, महबूब मुस्तफ़ा जो सॾु थो थिए। अगर तोखे छॾणो आहे त हिकिड़ो खुदा जो सॾु छॾणो आहे, ॿियो महबूब मुस्तफ़ा जो छॾणो आहे। सजी रात कपड़ा सिबी थो इन जे लाइ त कुछ कयां जो बच्चन के करायां। ऐं खुदा जा बाना छा तुंहिंजी रोज़ी इन सिलाई में रखियल आहे? छा तुंहिंजे रोज़ीअ जो ज़ामिन मुंहिंजो खुदा नाहे? छा तोखे रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो खुदा नाहे? सजी रात अखियूं सुॼाए थो छॾी, छा तोखे खुदा जे मथां तवक्कल नाहे? हा, इहा रोज़ी तुंहिंजे लाइ तॾहिं अज़ीम आहे जॾहिं मस्जिद मां अल्लाह अकबर जो सॾु थिए, कमकार छॾे भॼी आ, अल्लाह जे दरबार में झुकी रोई वरी वञी बच्चन जी रोज़ी कर त रुपए के लख जी ताकत ॾियण वारो मुंहिंजो खुदा। ऐं ईमान वारो गौर कयो त मुझे महबूब मुस्तफ़ा के तवां सां के रात ॾींहं फिक्र बच्चन जो, रात ॾींहं फिक्र बच्चन जो। अदा नमाज कोन आहे, तरावी कोन आहे, यार छा कयां, बच्चन जो ही कम आहे। अदा ॿे पहिरीं ते कोन आहे, यार दुकान ते सुख हुयुसि। अदा फलाण हर टाइम ते कोन को उज़ुर, जंहिंजो सबब कहिड़ो आहे? सबब या औलाद आहे या दौलत जो गॾु करणा। अफ़सोस आहे मुसलमान, अल्लाह क़ुरान में चए पियो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। रब क़ुरान करीम में चवे ऐ ईमान वारा खबरदार थी जा, मता तोखे ने दौलत जी हिरस, मता तोखे ने औलाद जी मोहब्बत मां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे। रब तो चवे खबरदार थी जा। असां जो हाल इहो आहे जो रात ॾींहं इन गफ़लत में गुज़ारे पंहिंजे खुदा खां दूर लॻा पिया आहियूं, मुस्तफ़ा खां दूर लॻा पिया आहियूं। गैर मुसलमान हकीकत आहे असांखे मुसलमान सदाईंदे शर्म अचणु घुर्जे। कहिड़े क़िस्म जा मुसलमान आहियूं? महबूब असां जे लाइ रोए, महबूब सरदारुल अंबिया। केर भी साबित करे ॾेखारे त महबूब कॾहिं ईअं रोई पंहिंजे बचड़नि जे लाइ दुआ घुरी हुई, को साबित त करे।
हबीबन करीमन अलैहिस्सलाम जो प्यारे में प्यारो बचड़ो दिलबर हुसैन कुलड़न जो सुवार हुसैन हो महबूबन के उन जे ॼमण शर्त अल्लाह जे ज़ात बाबरकात तमाम मामलात का बाखबर रखियो। केर भी तारीख में बुधाए त महबूबन कदे सुने हुसैन जे ला ये दुआ घुरी हुजे त मौला मुझे हुसैन ताही तकलीफ के दूर फरमाए जा, मौला मुझे हुसैन ताही मुसीबत टार जा। न मुझे महबूब मुस्तफा पांजे बच्चे हुसैन ला दुआ घुरी, मौला मुझे हुसैन के साबित कदम रख जा, सब्र जी तौफीक दी जा। पर जदे गुनाहगार उम्मत जो टाइम इंदियो अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाईंदी आ, रात जो दिसा थी मुझो दिल पर मदीने जो मीर ज़ारो कतार रोई रहो आ। मुसल्ले ते बीठो आ, क़ियामुल लैला बीठो ताका नमाज में आ, अखड़न मां नीर वहन था, वड फुड़ी बरसात वसे थी, सजदे में आ मुझो महबूब पांजे गुनाहगार उम्मत ला दुआ घुरंदो आ, उथंदो आ दुआ घुरंदो आ। हर वक्त मुझो महबूब तो असांजे ला दुआ घुरे। ऐ मुसलमान तो असांजे हाल जे मथा अफसोस आ, विसारियो थो वरी उन पदर वफादार महबूब नंगदार नबी खे, बे कंहिंखे बि न विसारियो थो, कंहिंखे बि न विसारियो थो। सभु यारियूं दोस्तियूं हलाईंदा था अचूं, इहा यारी दोस्ती कंहिंजे कम जी आहे? सॼी जिंदगी जंहिंसां दोस्ती मल्हाई थई, को ॿुधा अंबड़ खां वधीक रिश्तो, बच्चे ई अंबड़ खां वधीक कंहिंजो रिश्तो आहे त पोइ का अंबड़ कंहिं बच्चे सां गॾु कबर में वई आहे। ऐं ईमान वारा तोखे छा थी वियो आ? जीजल अंबड़ खां वधीक पाकीज़ह रिश्तो, जीजल अंबड़ खां वधीक सच्चो रिश्तो, जीजल अंबड़ खां वधीक मोहब्बत वारो रिश्तो दुनिया में कोई कोन्हे को। जेकॾहिं जीजल अंबड़ भी पंहिंजे बच्चे सां गॾु कबर में नथी वञी सघे त ही ॿिया ठग दोस्त कोन ईंदई। हा, कबर में ईंदई त हिकिड़ो महबूब मदीने जो मीर, उन पिरीअ सां नीह कर, उन पिरीअ सां प्यार कर, उन पिरीअ सां इश्क कर। छा तोखां तो पुछां, जेको तोसां प्यार करे तू उनखे ॾुखियो रखंदे? छा थी वियो असांखे? असांजो ईमान वियो काॾे आ? छा मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन नाहे? अल्लाह अकबर। इमाम हसन साईं, इमाम हसन साईं जे घर में फाका कशी जी हालत आ। केड़ी हालत आ? फाका कशी समझो था न, वेलन जा वेला मानी न हुजे। कंहिंजे घर में इमाम हसन सुहणे जे घर में संदन जी हिकिड़ी गुलामियाणी आ। उन जॾहिं ॾिठो हिकिड़ो टाइम गुज़री वियो आ, ॿियो टाइम गुज़री वियो आ, देर कान थी करे हुन जो सोन जेका शइ घर में पई आ यकदम डोड़ंदी घर थी वञे, उहा शइ खणी थी अचे, छो त आले रसूल सां प्यार करण वारी आ। दिल पर हसन साईं जे आॾो अची चवे थी, मुंहिंजा महबूब ही फाका कशी मुखां बर्दाश्त न थी सघी। ए सोन जी ज़री फलाणी मुझे घर में पई हुई, खणी आई आं, हिन खे बाज़ार में विकिरो करे घर जे लाइ कुझु सामान वठी अचो। कुर्बान वञा दिल पर हसन सोने जे शान जे मथां पाण उन पंहिंजे गुलामियाणीअ ॾे निहारे, नौकरियाणीअ ॾे निहारे, अर्शे मुअल्ला ॾे निहारी नथा, अर्शे मुअल्ला ॾे निहारे पाण पंहिंजी मथे टंग मुबारक खणी अल्लाह अकबर चई जो ज़मीन ते हयो त घर जा जेके थाम टिकर भितियूं हुयूं उहे भी सभई सोना थी विया। मुझे सोने इमाम हसन सोने उन पंहिंजे गुलामियाणीअ ॾे निहारे पाण फरमायो, ऐं अल्लाह जी बानी ख़बरदार थी, मतां तूं इहो थी समझी त असांजी हीअ बेवसी आ, असांजी हीअ बेहसी आ जो असांजे घर में फाका कशी आ। असांजी बेवसी नाहे, असांजी बेहसी नाहे, असांजे चाहियूं त हिक लत सां हे पूरी काइनात खे अल्लाह सोनो करे असांजे आॾो ॾेई छॾे, लेकिन असां जेको कुझु कयूं था पंहिंजे दिल पर नाने नबी पाक जी सुन्नत खे फॉलो था कयूं।
असां पंहिंजे दिलबर नाना जी सुन्नत खे ज़िंदा था कयूं जो असांजे सुहिणे नाना नबी पाक पेट खे पत्थर ॿधा मुंहिंजे महबूब जे असहाबे सुफ़ा जे ज़िंदगीअ खे ॾिसो। ऐं मुस्लमानो अॼु तव्हां सां रोज़े में थोड़ी तकलीफ़ थी अचे, शाम जो वाट वींदड़ खे था चऊं अदा अॼु मरी वियासीं, अॼु बुख आंड्रा वठी छॾिया, अॼु गर्मीअ हीअं करे छॾियो। ऐं अल्लाह जा बाना हे सब्र जो महीनो आहे, छा उहो ख़ालिक़ काइनात नथो ॾिसे जंहिंजे लाइ तो बुख काटी आहे? छा उन खां का ॻुझाई आहे? कुछ भी गुझो ना है उन जे ज़ात खां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असहाबे सुफ़ा जो इहो हाल हो जो फाका कशीअ जे सूरत में उन्हनि जो अहिड़ो हाल थी वियो जो ॿाहिरों अचण वारा जेके आराबी हुया न सुञाणण वारा हुया, असहाबे सुफ़ा जो हाल ॾिसी हुननि जे मथां चिथरूं करण लॻा, तव्हांखे छा थी वियो आहे, एतिरा कमज़ोर थी विया आहियो, हली बि कोन था सघो। जॾहिं इहे अल्फाज रहमतल लिल आलमीन जे कननि मुबारकनि ते पवनि था, पाण फरमाइनि था त अल्लाहु अकबर, हिन मुंहिंजे असहाब सुफ़ा जो जेको अल्लाह जे वटि शान ऐं मक़ाम आहे, अगर दुनिया खे ख़बर पवे त रूए ज़मीन जा बादशाह हिकिड़े पासे मां मुस्तफ़ा जो हिकिड़ो असहाबे सुफ़ा वारो गुलाम उन्हनि खां मथां। मुंहिंजा दोस्त, अल्लाह सां फ़ैसिलो सचो कर, अल्लाह सां दुनिया वारो मुनाफ़क़त वारो धोखो न कर। अल्लाह सां धोखो तू करे नथो सघी, लेकिन खुदा फरमाए थो क़ुरान में वमिनन नास मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आखिर व मा हुम बिमुमिनीन युखादिऊन अल्लाह। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अल्लाह सां धोखो कंदा आहिनि, लेकिन वमा यख़दाऊन अल्लाह फरमाए तो अल्लाह सां धोखो नथा कनि इल्ला अनफुसहुम वमा यशउरून। हकीकत में हू धोखो पंहिंजे नफ्स सां करे रहिया आहिनि, पंहिंजे पाण सां धोखो करे रहिया आहिनि। ऐं अल्लाह जा बाना तू इहो न सोच त मां ही जेको कुछ कयां थो पियो खुदा सां धोखो नथो करी, पंहिंजे पाण सां धोखो करे रहियो आहे। खसारे मां पंहिंजे पाण खे कढ,